नाज़रीन, सिंध के वकीलन 27 आइनी तरमीम के रद्द कंदे 14 नवंबर ते एहतजाजी रैली कढी वाधूवार रोड ते धरणो हणण जो ऐलान किया है। वधिक तफ़सीलात सां टेलीफोन लाइन ते मौजूद है मेहरान टीवी जो रिपोर्टर अब्दुल रसूल चांडियो। जी अब्दुल रसूल, छा तफ़सील आहिनि? जी हाँ, बिल्कुल 27 आइनी तरमीम खिलाफ कौम परस्त एंड सिविल सोसाइटी का सिंध के वकीलन भी तहरीक शुरू कर छड़ी है, जैसे इन सिलसिले में अज हैदराबाद हाईकोर्ट बार और हैदराबाद डिस्ट्रिक्ट बार की मेज़बानी हेठ कन्वेंशन कोठायो, जैमें सजी सिंध के वकीलन शिरकत कई। कन्वेंशन में कराची बार जो सदर आमिर वड़ायत, आसिफ जमाली, हकनवाज तालपुर, असरार चांग, केबी लेगारी, सजाद चांडियो, अशरफ समो, हैदर इमाम समेत औरत जेके वकील हैं उन्हें भी शिरकत कई, जैसा मजमूई तौर ते फैसलो किया वियो त सिंध में वकील तरफ़ 27 आइनी तरमीम के रद्द कंदे 14 नवंबर ते कोर्ट का रैली कढी वाधूवा बाईपास ते धरणे हणण जो ऐलान किया वियो आहे। इन सिलसिले में मुख़्तलिफ़ जेका मरहल आवाज़ तहरीक शुरू कई है। इन हवाले से असांजी ॻाल्हि ॿोल थी कराची बार के सदर आमिर वड़ायत सां। उनके चवण है कि 27 आइनी तरमीम आइन ते राता हुआ आहे ऐं असां कंहिं सूरत में क़बूल न कंदासीं। सिंध जा जेके हिलाली फर्ज़ आहिनि सिंध जी इंच इंच जी हिफ़ाज़त कंदा। जॾहिं सिंध जो जेको विरहाङो आहे, जेके इंतज़ामी यूनिट कायम किया पिया वञनि उन्हनि जी उहे सख़्त मुखालफ़त कनि था। उन चवणो हो तरमीम सां अदालती निज़ाम मफ़लूज बणाए वियो आहे। को बि गैरतमंद वकील तरमीम क़बूल न कंदो। रातों ॾींहुं तरमीम आणे मुल्क के टोड़ण जी साज़िश थी रही है, जंहिंजी सिविल सोसाइटी कौम परस्तनि समेत वकील जेके आहिनि भरपूर मुंहुं तोड़ जवाब ॾींदा। और तव्हांखे ॿुधाईंदो रहां, इन कन्वेंशन में वॾे तादाद में सॼे सिंध जे वकीलनि शिरकत कई, जॾहिं त 27 आइनी तरमीम खिलाफ पिणु उॿारींदड़ नारेबाज़ी कई वई। नामंज़ूर नामंज़ूर 27 आइनी तरमीम ऐं उन खां अलावा पीका जेको ऑर्डिनेंस आहे उन खिलाफ वकीलनि तरफ़ां सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। जी अब्दुल रसूल, जी मेहरबानी।